साईं जेम्स सैयद जो पूरो नालो सैयद गुलाम मुर्तज़ा शाह हो। हुन सन में सैयद मोहम्मद शाह के घर में 17 जनवरी 1904 ईस्वी में जन्म वरितो। संदसि ख़ानदान काज़मी सैयदनि जे क़बीले मां सिंध जे मशहूर मटियारी सैयदनि जे मियां पोटे पाड़े जे सनाई शाख सां तालुक़ रखंदड़ आहे। जेम्स सैयद सैयद हैदर शाह सनाई जो 14 नंबर सजाद नशीन हो। नंढी उमिरि में ही जेम्स सैयद पंहिंजे वालिद शफ़क़त खां महरूम थी वियो। संदसि वॾो भाउ सैयद अहमद शाह बि लाॾाणो करे वञण खां पोइ हू घर जो अकेलो मर्द बचियो, जंहिं करे नंढेरा ई संदसि शादी कराई वई। जेम्स सैयद खे 1 जुलाई 1910 ईस्वी ते प्राइमरी स्कूल सन में पढ़ण लाइ विहारियो वियो, जिते 12 पढ़ण खां पोइ हुन मुख़्तलिफ़ मदरसनि में उस्तादनि वटि सिंधी ऐं अरबी जी तालीम पिराई। साईं जेम्स सैयद नंढपण खां वठी ज़हीन हुजण करे हिन समाज जो वेझड़ाई खां जाइज़ो वरितो ऐं मुदे ख़ारिज रस्मुनि ख़िलाफ़ नंढड़ी उमिरि में ई जाखोड़न शुरू कयो। जेम्स सैयद 15 सालनि जी उमिरि में 1919 ईस्वी खां पंहिंजे समाजी सियासी ज़िंदगी जी शुरूआत कई ऐं सन शहर में हिकु समाजी अंजुमन अल मुस्लिमीन नाले क़ाइमु करे ॻोठ ऐं आसपास में समाजी सुधारनि जा कम शुरू किया। जेम्स सैयद 20 सदी जे पहिरें ॾहाके में सिंधी मुसलमाननि में समाजी तब्दीली वसीले ग़ुरबत घटाइण ऐं माशी इनक़लाब ॾांहुं क़दम पिणु वधायो। हुन जागीरदारी वॾेरकी ऐं समाजदारी सरिश्ते ऐं अंग्रेज़ जे बेटकी राॼ खे सिंधी अवाम जे बदहाली जो सबबु करार ॾिनो। साईं जेम्स सैयद 1919 ईस्वी में हलंदड़ ख़िलाफ़त तारीख़ में हिसो वठी पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआत कई। हुन पंहिंजे शुरूआती सियासी ॾियारनि में सिंध जे आबादगारनि, पुरहितनि ऐं नियाणियुनि जे हक़नि लाइ न रुॻो पाण पतोड़ियो, पर संदनि तालीम जहिड़ी बुनियादी ज़रूरत खे पूरो करण लाइ उन्हनि लाइ स्कूल खोलाइण जा इंतज़ाम पिणु कया। साईं जेम्स सैयद सिंध जे अज़ीम तालीमी दर्जगाह सिंध मदरसतुल इस्लाम जे जनरल बॉडी में रही सिंध जे हिन इल्मी इदारे खे अॻिते वधाइण में भरपूर किरदारु अदा कयो। हुन 1930 ईस्वी में मीरपुर ख़ास में हारियुनि जी कॉन्फ्रेंस कोठाए उन्हनि जे हक़नि जी जिदोजहद शुरू कई। उन तरीक़े अॻिते हली हैदर बख़्श जतोई जी अॻवानी में हारियुनि खे हक़ ॾियारण लाइ भरपूर हलचल हलाई। साईं जेम्स सैयद साॻे साल मीर मोहम्मद शाह सां गॾिजी शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे दरगाह ते मेले दौरान अदबी ऐं सक़ाफ़ती कॉन्फ्रेंस कोठाइण जो दस्तूर विधो, जेको अॼु ताईं क़ाइमु आहे। साईं जेम्स सैयद सिंध धरती जो उहो आशिक़ हो जे इल्मी, अदबी, समाजी, सियासी ऐं ॿियनि हवालनि सां हिन मिट्टी ऐं हुनजे माण्हुनि लाइ हमेशह पाण पतोड़ियो। इहो ई सबबु आहे जो संदसि ज़िंदगीअ जो ॻच अरसो सिंध जी तक़दीर बदिलाइण लाइ कयल सियासी जदोजहद में गुज़रियो। उन मक़सद लाइ हुन कॾहिं कांग्रेस जी जॉइन कई त कॾहिं मुस्लिम लीग जो मेंबर थियो। 1940 ईस्वी में हुन सिंध असेंबली मां मुसलमाननि लाइ अलॻि पाकिस्तान लाइ ठहराउ पास करायो, जंहिं जे नतीजे में हीउ मुल्क पाकिस्तान वजूद में आयो। पर हिन मुल्क जे ठहण खां तुरत ई पोइ खेसि महसूसु थियो त के धुरियूं हिन मुल्क खे पंहिंजा मक़सद हासिल करणु नथियूं ॾियनि। मुल्क जे वजूद में अचण खां पोइ साईं जेम्स सैयद उहो अॻवान हो जेको पहिरियों सियासी क़ैदी बणियो। 1971 ईस्वी में साईं जेम्स सैयद वफ़ाक़ी सियासत खां बिल्कुलु मायूस थी वियो ऐं 1973 ईस्वी में हुन GSU तारीख़ जो बुनियादु विधो। पाकिस्तान ठहण खां पोइ साईं जेम्स सैयद पंहिंजे सियासी नज़रिये जे करे 30 सालनि खां वधीक अरसो जेल ऐं नज़रबंदी वारी ज़िंदगी में गुज़ारियो। 19 जनवरी 1992 ईस्वी में साईं जेम्स सैयद खे संदसि घर में नज़रबंद कयो वियो ऐं खेसि मरण घड़ी ताईं केस हलाइण खां सवाइ घर में क़ैद रखियो वियो। अहिड़ी सूरत सबबु आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल पारां खेसि ज़मीर जो क़ैदी करार ॾिनो वियो। साईं जेम्स सैयद सिंधी ॿोली ऐं अदब खे 65 खां वधीक किताब ॾिना। संदसि लिखण जा सिंधी ॿोली, सक़ाफ़त, सियासत, तसव्वुफ़, वहदानियत, इश्क ऐं मोहबत समेत केतिरा ई मौज़ू हुआ। हू हिकु सूफ़ी ऐं आरफाणी मिज़ाज जो माण्हू हो, बटसि आजिज़ी ऐं इंकिसारीअ जा भंडार हुआ। कमाल महिमान नवाज़ हो। सिंधी क़ौम परस्ती खे सघ बख़्शण जो सॼो सारो एज़ाज़ साईं जेम्स सैयद ॾांहुं वञे थो। साईं जेम्स सैयद अॼु असां वटि मौजूदु नाहे, पर संदसि कयल इल्मी, अदबी ऐं सियासी ख़िदमतूं सिंधी क़ौम खे नवां गस ऐं राहूं ॾसींदियूं रहंदियूं।